टीवी न्यूज़ ठिकराठे जे रिपोर्टर मजीद महर जे टिनि नौजवान भाइटनि जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार न करण ऐं धमकियुनि ख़िलाफ़ मुबारकपुर में सहाफ़ियुनि जो कन्वेंशन कोठायो वियो। ठिकराठो वेझो हिकु महीनो अॻु फौरन हथां क़तल सहाफ़ी अब्दुल मजीद महर जे टिनि भाइटनि निसार अहमद, अब्दुल हफ़ीज़ ऐं अहमद अली महर जा क़ातिल गिरफ़्तार करण सहाफ़ी खे मौतमार धमकियूं मिलण ख़िलाफ़ PFU ऐं नेशनल प्रेस क्लब सखर जे सॾ ते कन्वेंशन मुनक़िद कयो वियो। कन्वेंशन में सखर डिवीज़न जे मुख़्तलिफ़ शहर खां सहाफ़ियुनि इमदाद पुलपोडो, ताजरिंद, दिलीप कुमार, हबीबुल्ला बेलखानी, लतीफ़ वसीर, सईद जतो ऐं ॿियनि शिरकत कई। सहाफ़ी अॻवाननि कन्वेंशन खे ख़िताब कंदे चयो त महीनो अॻु ठिकराठो जे सहाफ़ी अब्दुल मजीद महर जे टिनि भाइटनि खे फौरन मोटरसाइकिल दौरान गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो हो, जंहिंजा 4 जवाबदार त पुलिस मुक़ाबले में मारिजी विया हुआ, पर ॿिया जवाबदार पुलिस गिरफ़्तार न करे सघी आहे। हुननि चयो त हाणे जवाबदार सहाफ़ी मजीद महर खे केस तां हथ खणण जूं मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। अॻवाननि सिंध सरकार, IG सिंध, DIG ऐं SSP सखर खां मुतालबो कयो त क़ातिलनि खे गिरफ़्तार करे मुतासिर सहाफ़ी मजीद महर खे तहफ़ुज़ ॾिनो वञे।